सखर सिंधु दरिया में 6 नवा केनाल तकरारी केनाल ठाहिण वारी रिथा ख़िलाफ़ वकील बिरादरी जो बबड़लो बाईपास ते ॿिए ॾींहुं बि धरणो जारी। मुख़्तलिफ़ सियासी समाजी क़ौम परस्त धुरियुनि जे अॻुवाणनि ऐं कारकुननि जी आमद जो सिलसिलो जारी। तकरारी रिथा वापसि वठण ताईं धरणो जारी रखण जो अज़म। वकील बिरादरी जे सर ते बबड़लो बाईपास ते तकरारी 6 केनालनि ख़िलाफ़ बबड़लो बाईपास ते धरणो ॿिए ॾींहुं बि जारी आहे। धरणे में कराची बार एसोसिएशन जे सदर आमिर नवाज़ वड़ाइच, सिंध हाई कोर्ट बार कराची जे सदर बैरिस्टर सरफराज़ मेतलू जे अॻुवाण ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई, मसरूर अली ख़ान जतोई, जियो सिंध मोहाज़ चेयरमैन रियाज़ चांडियो, अवामी तहरीक जो सदर वसंत थरी, सिंधियाणी तहरीक जे अॻुवाण शमशाद बप्पड़, हारी तहरीक जे अॻुवाण अकबर हैदर जतोई समेत ॿियनि अॻुवाणनि धरणे में पहुची ख़िताब कंदे चयो त असीं इन्हनि क़ुवतुनि खे ॿुधाइण था चाहियूं त तकरारी रिथा सां रियासत खे नुक़सानु पहुची सघे थो। को बि ॿिटी पॉलिसी न हले, अवाम खे सम्झी चुको आहे। हुननि चयो त वफ़ाक़े हिन मामले ते संजीदगीअ सां सोचणु घुरिजे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।